2012 में भर्ती थियल SLT उस्तादनि पघारुनि लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे सिंध असेंबली ॾांहुं वधण जी कोशिश कई त पुलिस खेनि रोके वरितो। पुलिस ऐं उस्तादनि में चक्रियुनि दौरान लठबाज़ी ऐं शेलिंग कई वई, जंहिं करे इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। चक्रियुनि दौरान औरत उस्तादनि खे पिणु धिका ॾिना विया, जॾहिं त 15 खां वधीक उस्तादनि खे लाकअप कयो वियो। SLT उस्तादनि तरफ़ां सिंध असेंबली ॾांहुं वधण खां रोकण ते आर्ट्स काउंसिल अॻियां धरणो हयो वियो। हुननि चयो त 2012 में भर्ती करण बावजूदि खेनि अञा ताईं पघारूं जारी न कयूं वियूं आहिनि। उस्तादनि जो चवणो हो त सिंध सरकार पघारूं जारी करण बदिरां मथनि लठबाज़ी करे वॾी ज़्यादती कई आहे। तइलीम वारे वज़ीर जाम मेहताब ॾहर पंहिंजी पार्टी जे दौर में जाली भर्तियूं थियण जो इतराफ़ कयो आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे जाम मेहताब ॾहर चयो त कराची प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज कंदड़ उस्ताद जाली आहिनि। 2012 में PP जे दौर में पैसा वठी भर्तियूं कयूं वियूं। हुन चयो त अहिड़ा उस्ताद भर्ती कया विया जेकी अरबी ॿोली खां वाक़िफ़ न आहिनि, पैसा वठी भर्तियूं कयूं वियूं, जॾहिं त जायूं मौजूद ई न आहिनि। संदसि चवणो हो त 23,000 उस्तादनि खे जाली जायुनि ते भर्ती कयो वियो। जाम मेहताब ॾहर चयो त भर्ती थियल उस्तादनि खां ॿीहर टेस्ट वरिती